खबरनि अपडेट सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया जुडो खां। जुडो लॻे सनरी शाख ते हयात ख़ासकेली पुलिस जी चढ़ाई, फायरिंग नौजवाननि ते तशद्दुद, हिकु नौजवान गिरफ़्तार, ॻोठाणनि जो एहतजाज। जुडो लॻे सनरी शाख जे ॻोठ दिलावर हुसैन खोसो में बदीन ज़िले जे पिंगरियो थाणे जी पुलिस पोस्टे हयात ख़ासकेली जे इंचार्ज ख़ालिक जरवार, न्याज़ जरवार, अर्जुन राणो समेत 4 पुलिस एहलकारनि प्राइवेट गाॾीअ में सवार थी ॻोठ ते चढ़ाई करे दुकान ते वेठल नौजवान सदाम खोसो ऐं लतीफ़ खोसो ते सख़्त तशद्दुद कयो, जंहिं बैदि दर्जननि ॻोठाणनि प्यारो खोसो, सिकंदर खोसो, नूर अहमद जी अॻवानीअ में पिंगरियो जुडो रोड ब्लॉक करे पिंगरियो पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि साफ़ नाॾो दाहींदे चयो त ॼाणायल नौजवान मेन रोड ते दुकान में वेठल हुआ। हयात ख़ासकेली पुलिस चढ़ाई करे नौजवाननि खे बदतरीन तशद्दुद जो निशानो बणाए बेडोह नौजवान लतीफ़ खोसो खे गिरफ़्तार करे खणी विया आहिनि। हुननि IG सिंध SSP बदीन समेत समूरनि वसवारनि खां मुतालबो कयो त पिंगरियो पुलिस जी गर्दीअ जो नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। दुकान ते उते बीठा मोरी ते वरी हिते आया छोकिरे खे ॿाह में झलिन, हुनखे खणी विया न जाजी सिधी सही कहिड़े ॾींहुं पुलिस हिसाब कयो आहे न पोइ पुलिस फायरिंग कई अथनि, छोकिरे खे धक टंग में लॻो आहे। अच्छा वो अस्पताल में है। अच्छा